फातिमा बिनत तोखे मुबारक हुजे अल्लाह से तोखे नरीनो पुट अता फरमायो हाओ साईं ॾाढी ख़ुशि आहियां पर हिकिड़ी गणती आ जो मुंहिंजे पुट जूं अखियूं नथियूं खुलनि काबे में बंद सुना हिते भी बंद हाने मां परेशान आया मुझे हबीब फरमायो खणी आ ये जो भापर में वरतूं मुझे प्यारे महबूब जे हथुन में हैदर करार आयो आ मुर्गी भी पियो अखियूं भी खोलियन हबीबन दे निहारी मुझे हबीब फरमायो अली काबे में अखियूं न खोली घर न खोली ज़बानी हाल सां पे जवाब दे मुस्तफा मां अम्मा जे पेट में दुआ घुरी तो मुझा मौला हे बरकात मुझो थी वने ए मुझा मौला तरी दुनिया में वनो मुझो अखियूं बंद रख जा अम्मा हुजे अखियूं न खुलन काबो हुजे अखियूं न हुजे खुलन ए मुझा मौला उन वक्त अखियूं खोल जा जने तुझो महबूब दिलबर मोहम्मद सामू अचे मुखे उन अहां जी आऊं पानी की पिया विझी अखियूं अखिन में तकूं दनिया थोड़ा तो थिया जे साजन सोनिहारे इजाजत हुजे तो सचल जो शेर भी पढ़ी हला ये जो रसूलुल्लाह जे चेहरे में अली से निहारे अख छुंबे ही न पियो अली ही छा हजरत सचल अर्ज कयो मुझा महबूब हे मंजर अजीब आखियां बोला लावन पे वस लगियां सोना तेरे नाल अखियां वो अल्लाह लावन पे वस लगियां इन अखियां दा मुलड़ा महंगा साईं तो ले विकामल मास रतियां वो अल्लाह लावन पे वस लगियां इन अखियां दा तिब है न दारो पट्टियां बद बद में थकियां वो अल्लाह लावन पे वस लगियां साईं सचलो इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इना रमजान विच रखियां वो अल्लाह लावन पे वस लगियां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथन में खणी जबल अबू कुबैस अल्लाह करीम हिन जो नालो तव्हां रखो अल्लाह से पंहिंजे नालन मां नालो मोकिलियो अली नालो अल्लाह जा नाला पढ़ंदो न में अली आ पट्टी मथा आई पट्टी महाराजन नबूत में मौलाना मोइन भाई काश्मीरी क्यों आ मुझा प्यारा बेन बुजुर्गन पट्टी मथा लथी उन ते लिखियल हो त हिन जो नालो अली रखो अली अल्लाह जा माऊ करीम पट्टी खड़ी काबतुल्लाह जे दरवाजे ते टंगे छे लगी पई हज्जाज बिन यूसुफ जे दौर ते या पट्टी लगल ही हज्जाज बिन यूसुफ रे दौर में जो झेलो थियो इन में का या पट्टी लाए खड़ी एस ते या पट्टी लगल ही जते अली जो नालो लिखलो हैदर करार रजी अल्लाह ताला अंदाज़ो लगाए जो नालो खुद खुदा रखे उन्हीं जो को मकाम आ मुझे महबूब करीम फरमायो अली क़यामत जे ॾियारे जन्नत में हलंदासीं न पोइ हिकिड़ो कोट हूंदो कोट उन कोट में सिर्फ टे घर हुंदा टे बंगला साजे पासे इब्राहिम खलीलुल्लाह जो घर हुंदो विच में मां रसूलुल्लाह जो घर हुंदो त खाबे पासे खां तो अलीउल मुर्तदा जो घर हुंदो इन कोट में ॿियो को बि न हुंदो इन कोट में सिर्फ असां टिन जा बंगला हुंदा चओ सुभान अल्लाह मुसलमान भाइरो गाल हलंदी थी हले करबला ते इंशाअल्लाह पर हे जो को फकीर आ नारो खान यो भी बार बार पे हेड़ा निहारे ये मुफ्त जा नारा कोन हणे इन जी भी फीस आ
टोपियूं ऐं आणींदो आहे वीचारो गरीब मिसकिन आहे कराची में रहंदो आहे सुन्नत जमात जो भी फ़क़ीर आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम आहे ॿियो पिनंदो न आहे कि बस में माण्हू घणा ई कंदा उहो हिन में याद त कान्हे का पिनण जी पर टोपियूं वीचारो खपाए भई बचनि जो गुज़र सफ़र कंदो आहे इन सिलसिले में पोइ जिते आऊं ईंदो आहियां ॾिसंदो आहे त पोइ टोपियुनि जो ऐलान कर पोइ आऊं वरी अजीब ऐलान जो कंदो आहियां हिकिड़े जाइ ते त ईअं थियो जो किरायो बि कोन हुजेसि एॾा मांझंद में असांजा मेमण दोस्त एॾा मांझंद में सॼो मेमणनि पाजा उते हो मुंहिंजो जलसो मांझंद में साईं टोपियां सभु छोटियां हैं कोई लेता नहीं किराया भी नहीं हाणे उहे टोपियूं छिकजनि बि की मुंहिंजो हाणे त नारा फ़क़ीर क़यामत जॾहिं मोह ॾिजे पर हिकिड़ो कूड़ तुंहिंजे लाइ ज़िंदगी में ॻाल्हाईंदुसि तो जो कमु थींदो अल्लाह मालिक चइसि महिरबानी पोइ अटकल कईसीं टल मूं उते पंहिंजे मेमण खे चयो मुंहिंजा भाउ हिन जूं टोपियूं इहे आम न सम्झिजो सॼी राति तो यासीनूं पढ़े हिननि ते खाली मथे में पायो त सूर ख़तम कमजोरी दिमाग़ जी ख़तम ॿार नथो पढ़े फिजोसि टोपी त स्कूल वञे मुंहिंजा मदरसे वञे हीअं जो ऐलान कयमि त मुआरी तकीर छुटी सॼो मेड़ थी वियो फ़क़ीर सॼो ढकिजी वियो 5 मिंटनि में ॾिसां त कोतरी ख़ाली करियो उन ते रखियो वेठो आहे ॾाढियूं दुआऊं पे कयूं उन खां पोइ अॼु वरी मूं पुछियो त मुंहिंजे ऐलान जी मिड़ी लॼ रखी ॾिठी हा हाणे हिकिड़ी यासीनूं पढ़ंदो आहियां 2 टे सलातूं पढ़ंदो आहियां सो महिरबानी कजो फ़क़ीर आहे वीचारो मैं 2 टे टोपियूं आणींदो आहे ज़रूरत हुजे पंहिंजे बचे लाइ पंहिंजे निमाज़ जे लाइ वठी रखंदो बि हिन जो गुज़र थींदो हिकिड़ो सम्झो दुआ आहे अल्लाह से तव्हांखे आबाद ऐं शाद रखे मुझो दिलबर अली सुभान अल्लाह तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफ्र की बदी है तो अली इस्लाम का बाज है अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था मक्के खां जने मुहाजिरीन हिजरत करे नबी साहब गदा ॿिया जेके भी आया नबी साहब फरमाया जो जोड़ था ठायूं फिलाने जो भाउ फिलाने जो भाउ जोड़ ठही विया अली अकेलो रहिजी वियो मुंहिंजा प्यारा जोड़ियूं ठही वियूं मुंहिंजो हैदरे करार अकेलो बीठो आहे त हाणे त को बचो ई कोन्हे मुंहिंजे महबूब सत कयो फरमायो हैदर हली आया पाण करीम भाकुर पाए फरमायो तूं मुंहिंजो भाउ मां तुंहिंजो भाउ पाण बि त मके मां आया तू मुझो भा मां तुझो भा अज भी क़यामत जे हारे भी असां भई गड होंदासीं भाइर आहियूं वाह मुंहिंजा हैदरे करार तुझो शान मुंहिंजा प्यारा दोस्तों अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही शेर खुदा मालूम होता है अन्नज़रो इला वजह अली इबादा मुझे हबीब फरमायो अली जो खुदा चारों ही अलो ठायो आ ॾिस त इबादत जो सवाल फरमायो अली के मां मुस्तफा जी सूरत ते रब ठायो आ मुखे न ॾिसो अली के ॾिसो समझो मां मुस्तफा के मां ॾिठो मुंहिंजा प्यारा दोस्तों मरजल बहरैन सूरत रहमान में अल्लामा नसरी तो फरमाए त इन्हनि ॿिन्हिनि दरियाउनि जो हिकिड़ो इशारो एॾां बि आहे त जॾहिं एॾे अज़मत वारा एॾे शान वारा इहे ॿई दरिया अम्मा खातून जन्नत हज़रत हैदर करार जॾहिं शादी थी ॿई पाण में मिलिया त यख़रुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान अल्लाह से मोती ऐं मरजान कढिया मोती खां मुराद इमाम हसन आहे मरदान खां मुराद इमाम हुसैन आहे मोती हली आया मुझा प्यारा इमाम हसन भी सुभान अल्लाह त इमाम हुसैन भी सुभान अल्लाह जे वक्त में बई शहजादा जावा अल्लाह जा महबूब आया
फरमायो हैदरे करार नाला छा रखिया सही वडे जो नालो मूं रखियो आ हमज़ो नंढे जो नालो मूं रखियो आ जाफर मुझे हबीब फरमायो जिब्राइल आयो आ रब करीम आर्डर मोकिलियो आ त मुंहिंजा मुस्तफ़ा अली खे चओ त ये नाला ला ये नाला हटा अल्लाह साईं खां दुआ करो रब असांखे बि बचन जा सुठा नाला रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए अजकल जा मुसलमान वरी मॉडर्न दौर जा नाला ॻोल्हींदा नालो रखो रसूलुल्लाह जे नालन सां नालो रखो सहाबन जे नालन सां नालो रखो आल बैत जे नालन सां मदीने जे साईं फरमा क़यामत जे ॾाढे लख करोड़ हूंदा जिन जा नाला मोहम्मद अहमद हूंदा गुनाहगार हूंदा हिकिड़े पासे बीठा हूंदा रब फरमाईंदो गुनाहगार आयो पर नालन जे करे दोज़ख में न मोकिलिंदो नाला तव्हांजा भला आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो त माउ पीउ जे मथां हक़ आहे त पंहिंजे बच्चे जो नालो इस्लामी नालो रखनि ऐं मुंहिंजा प्यारा इमाम हुसैन हसन जी छठी बिठी छठी सम्झो था छठी छऊं छठा दिन सिंधी जो लफ़्ज़ आहे छठी छह असां वटि इस्लाम में छठी जाइज़ न आहे छठी जाइज़ न आहे असां वटि अक़ीक़ो आहे उहो अक़ीक़ो थींदो आहे 7 ॾींहं जेका ख़ैरात करणी आहे जो ख़ुशी करणी आहे 7 ॾींहं 6 ॾींहं असां वटि न आहे 7 ॾींहं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामनि पाकनि जो 7 ॾींहं अक़ीक़ो कयो हो इहा जेका साॻी छठी सा मुंहिंजे हबीब 7 ॾींहं मल्हाई हुई 7 ॾींहं वार बि लारायूं 7 ॾिहाड़े नालो बि रखियूं बांगूं बि ॾिनूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो इहो वॾो मज़मून आहे वरी कंहिं टाइम ते बहरहाल नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अली ये नाला ला हमज़ो नालो भलो आ पंहिंजे माइट जो जाफर भी नालो भलो आ पर अल्लाह साईं जो फरमाए मुंहिंजा मुस्तफ़ा मूं तुंहिंजे शहज़ादनि जे लाइ नाला जन्नत में रखिया आहिनि जेके अॼु खां अॻ में कंहिं बि ॿार जा उहे नाला न आहिनि आदम अलैहिस्सलाम खां वठी अॼु ताईं इहो नालो कंहिं बि इस्तेमालु कोन कयो आहे कंहिं ते इहो नालो कोन रखियो वियो आहे रब थो फरमाए त वॾे जो नालो हमज़ो लाइ हसन रखो नंढे तां जाफर लाए मां रब जे तरफ़ां हुसैन रखो अदा जिन जा नाला रब मोकिले जिन जा नाला रब जन्नत में रखे उहे भी शान वारा हूंदा उन्हनि जो भी को मक़ाम आहे ॿार जो नालो ॾाॾो रखंदो आहे नानू रखंदो आहे चाचो मामू अमड़ बाबो इहे रखंदा आहिनि पर उहे शहज़ादा जिन जा नाला रब पियो रखे नाला रब रखिया रमज़ान शरीफ जो आखिरी रोज़ो आ 29 तारीख़ या 30 तारीख़ आ भई शहज़ादा हली आया अम्मा असां वियासीं असां पंहिंजे दोस्तनि जे घर वियासीं नंढड़ा शहज़ादा दोस्तियूं यारियूं महले में थींदियूं आहिनि मदीने में दोस्त हा अम्मा कंहिंजी अमड़ अॼु कपिड़ा पई ठाहे कंहिंजो बाबो कपिड़ा खणी पियो अचे अम्मा असांजा त कपिड़ा बाबा अली अञा ताईं कोन आंदा आहिनि पोइ सुभाणे ईद जो ॾिहाड़ो आहे सभु ॿार कपिड़ा पाईंदा अम्मा ख़ातून जन्नती फरमाए सोना तव्हां ॿई सुम्ही पओ सुभाणे कपिड़ा नवां पहिराइण मां ख़ातून जन्नत जो कमु आहे ॿई शहज़ादा सुतार फजर जो उथी पिया ईद जो ॾींहुं हूंदो आहे त ॿार नंढड़ा जल्दी उथंदा ॿार उथी पिया ॿार शहज़ादा उथिया मां असांजा कपिड़ा पर रात जो कम थी वियो अम्मा ख़ातून जन्नत पोएं हिस्से में दुआ घुरी मुंहिंजा मौला इन्हनि जा नाला बि तो जन्नत में मोकिलिया आहिनि मौला एॾे शान वारा आहिनि त ईद जे ॾिहाड़े कपिड़ा बि आसमान खां मोकिल वॻा मोकल इन्हनि जे लाइ वेस मोकल अल्लाह साईं जिब्राइल खे रवानो कयो जिब्राइल 2 वॻा खणी वञ हिकिड़े जो कलर ॻाढ़ो हुजे ॿिए जो कलर साओ हुजे 2 जोड़ा अची विया पर न राह खे को सम्झी न सघियो मुंहिंजे महबूब खां सवा अल्लाह जे हबीब खे ख़बर आहे हे रंगीन कपिड़ा छाजे लाइ आहिनि छा इशारा आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿई वॻा जिब्राइल दर ते ॾेई वियो अम्मा ख़ातून जन्नत वठी रखिया फजर खां पोइ शहज़ादनि खे
गुस्ल कराए, कपड़ा पाराए, अखिर में सुरमू पाराए, मथा ढके सिंगारे विहारे वेठी आ त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तैयार थी आया। हाणे ईदगाह दे वञण जो टाइम आ, मुंहिंजे महबूब अंदर कदम रखियो, फरमायो सुभान अल्लाह। ओ फातिमा शहजादन जा कपड़ा मदीने जे दुकानन जा त कोन था लगन, हितां बाजार जा त कोने, रूम शाम जा कपड़ा त कोने, हितां जा सुबियल बि कोने, हे किथां आया न बहु खे ख़बर आ, पर ॻाल्हि खे ज़ाहिर करण जे लाइ पुछंदा पिया। अम्मा खातून जन्नत पंहिंजे बाबे साईं खे अर्ज़ कयो, बाबा हे कपड़ा मथों आया आहिनि, ख़ुदा पाक मोकिलिया आहिनि, मूं दुआ घुरी आ, हो मुंहिंजी न्याणी मुंहिंजे रब करीम मुंहिंजे शहज़ादनि जे लाइ नवां वेस नवां वॻा जन्नत मां मोकिलिया आहिनि। ऐ फातिमा जिन जा नाला रब रखिया, जिन जा कपड़ा मथां आया आहिनि, इहे हाणे दुनिया जे उठ घोड़े जी सवारी न कंदा। अॼु ईदगाह ॾे पुटड़ा पंहिंजे माइटनि सां गॾु घोड़नि उठनि ते चढ़ंदा, अॼु हिननि जी सवारी